शामिल कयूं। पीएमयू नवाबशाह जी डॉक्टरियाणी परवीन रिंद इंसाफ लाइ पहिरियों उघाड़े सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे। डॉक्टरियाणी परवीन रिंद प्रो वाइस चांसलर फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन जी ज़मानत रद्द कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदी। परवीन रिंद जो चवणु आहे त हूअ 2 महीननि खां इंसाफ लाइ पहिरें उघाड़े अदालतुनि जा चकर लॻाए रही आहे। इंसाफ नथो मिले। तव्हांखे ॿीहर ख़बर ॾींदासीं। पीएमयू नवाबशाह जी डॉक्टरियाणी परवीन रिंद इंसाफ लाइ पहिरें उघाड़े सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे। डॉक्टरियाणी परवीन रिंद प्रो वाइस चांसलर फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन जी ज़मानत रद्द कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदी। परवीन रिंद जो चवणु आहे त हूअ 2 महीननि खां इंसाफ लाइ पहिरें उघाड़े अदालतुनि जा चकर लॻाए रही आहे। इंसाफ नथो मिले। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। पीएमयू नवाबशाह जी डॉक्टरियाणी परवीन रिंद इंसाफ लाइ पहिरें उघाड़े सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे। डॉक्टरियाणी परवीन रिंद प्रो वाइस चांसलर फरीदा वगण, अतीका धामरा ऐं फरहीन जी ज़मानत रद्द कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदी। परवीन रिंद जो चवणु आहे त हूअ 2 महीननि खां इंसाफ लाइ पहिरें उघाड़े अदालतुनि जा चकर लॻाए रही आहे। इंसाफ नथो मिले। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन। पीएमयू नवाबशाह जी डॉक्टरियाणी परवीन रिंद इंसाफ लाइ पहिरें उघाड़े सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासि करे लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, पीएमयू नवाबशाह जी डॉक्टरियाणी परवीन रिंद हाईकोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे। छा तफ़सील आहिनि? जी, तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त 2 महीना अॻु पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में हिरासमेंट जो शिकार डॉक्टरियाणी परवीन रिंद 2 महीननि खां वठी पहिरें उघाड़े इंसाफ लाइ जेको आहे सो दर दर जा धिका खाई रही आहे। अॼु हू जेके आहे सर्किट बेंच हैदराबाद पहुती आहे, जिते नवाबशाह जी अदालत जेके 3 औरत जवाबदार हुयूं, जंहिंमें प्रो वाइस फरीदा वगण, आतिका धामरा ऐं फरहीन, उन्हनि जी ज़मानत कैंसिल कराइण ऐं जेको मुख्य जवाबदार आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत, उनखे जेकी कची ज़मानत हाईकोर्ट ॾिनी आहे उनखे चैलेंज करण जे लाइ उते पहुची आहे। हिन जो चवणु आहे त मूंसां इंसाफ न पियो थिए ऐं जेके जवाबदार आहिनि उहे मूंखे धमकियूं पिया ॾियनि। ऐं जॾहिं त जेकी इंतिज़ामिया आहे नवाबशाह जी, उहा फुल जेको आहे सो जवाबदारनि खे बचाए रही आहे। मूंखे अदालतुनि मां इंसाफ जी उमेद आहे। मां हिन अहिड़ी गर्मी ऐं निटण उस में पहिरें उघाड़े इंसाफ लाइ बाकाए रही आहियां, पर मुंहिंजी केरु बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन जो अदालतुनि खां इहो अपील हुई त मूंखे इंसाफ फराहम करे जवाबदारनि खे केतिरे किरदार ते पहुचायो वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, महिरबानी।